बिया मुंहिंजा मिठा तुंहिंजे नुबुवत जो कमाल ही बिया मुंहिंजा मिठा तुंहिंजे नुबुवत जो कमाल खुल्क तो कुरान हो बियो छा चवां खूबी खिसाल खुल्क तो कुरान हो बियो छा चवां खूबी खिसाल ही बिया मुंहिंजा मिठा तुंहिंजे नुबुवत जो कमाल खुल्क तो कुरान हो बियो छा चवां खूबी खिसाल न पढ़ी अरबी अलिफ बाता कहीं उस्ताद वटे न पढ़ी अरबी अलिफ बाता कहीं उस्ताद वटे हल करें इंजील प्यो तौरेत जात रहे सवाल ही बिया मुंहिंजा मिठा तुंहिंजे नुबुवत जो कमाल खुल्क तो कुरान हो बियो छा चवां खूबी खिसाल पियो नमा मासूम तू मशहूर मके जो यतीम पियो नमा मासूम तू मशहूर मके जो यतीम प्यो करे परवेज किसरा जी सजी शाही जवाल ही बिया मुंहिंजा मिठा तुंहिंजे नुबुवत जो कमाल खुल्क तो कुरान हो बियो छा चवां खूबी खिसाल ॾींहं जो लश्कर कशी काहूं कुफ्र ते बार बार ॾींहं जो लश्कर कशी काहूं कुफ्र ते बार बार रात जो मेराज रफ रफ ते खुदा सां क़ील काल रात जो मेराज रफ रफ ते खुदा सां क़ील काल ही बिया मुंहिंजा मिठा तुंहिंजे नुबुवत जो कमाल खुल्क तो कुरान हो बियो छा चवां खूबी खिसाल हज़र मौता खां आयो खिदमत में वाइल बिन हुजुर हज़र मौता खां आयो खिदमत में वाइल बिन हुजुर रूम खां हज़रत सुहैबई हबश खां हज़रत बिलाल ही बिया मुंहिंजा मिठा तुंहिंजे नुबुवत जो कमाल खुल्क तो कुरान हो बियो छा चवां खूबी खिसाल बदर में एडो वडो लश्कर न तो हथियार हो बदर में एडो वडो लश्कर न तो हथियार हो भी उते बूजहल खे नींगर कोहन प्यालो निहाल छा कयां साराह तो ऐ गुंबदे खजरा धणी छा कयां साराह तो ऐ गुंबदे खजरा धणी तो मदह मौला कई मसरूर खे कहिड़ी मजाल ही बिया मुंहिंजा मिठा तुंहिंजे नुबुवत जो कमाल खुल्क तो कुरान हो बियो छा चवां खूबी
ख़िसाल।